नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे दस्तगीर कॉलोनी जे रवासी 9 दर्जे जे शागिर्द अमजद अली कोराई ते संदसि मामे गुलाम अल्लाह कोराई पारां मंशियात न वठी ॾियण ते सख़्त तशद्दुद कयो आहे। शागिर्द इंसाफ़ लाइ साफ़िन वटि पहुची वियो, जिते इल्ज़ाम हणींदे चयो आहे त गुज़िरियल राति मुंहिंजे मामे मूंखे चयो त शराब वठी ॾे। मूं उनखे इनकार कयो, जंहिं तां हू मछरजी पियो। मूं मथां सख़्त तशद्दुद कयो आहे, डंडा ऐं लोही ज़ंजीरूं हणी मूंखे ज़ख़्मी करे विधो। मां इंसाफ़ लाइ मोरो थाणे ते रिपोर्ट भी दर्ज कराई है। मुझे मामे ते अग में भी मोरो थाने ते केस दाखिल थियल है। हिन जो शराब पीअण रोज़ जो तमाशो बणिजी वियो है। हिन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरो समेत ॿियनि वसवारनि अमलदारनि खे अपील कई है त संदसि बेरहम मामे मथां केस दाखिल करे संदसि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।